ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ओभर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ्फार भुट्टो। कश्मीर ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं मलक बिरादरीअ जे ॿिनि नौजवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मलक बिरादरीअ तरफ़ां कराची डिस्ट्रिक्ट एंड प्रेस क्लब अॻियां मुहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ मोहम्मद खान मलिक, मोहम्मद सालेह, गुलाम हुसैन मलिक, गुल मलिक, कुर्बान अब्दुल हफ़ीज़ मलिक ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर ज़िले अंदरि ॾोहारी सरेआम अगवा समेत ॿिनि ॾोहनि जूं वारदातूं करे रहिया आहिनि, जिन खे सरदारनि वॾेरनि पुलिस जी पुठिपारी हासिल थियल आहे। कश्मीर ज़िले खे नो को एरिया बणायो वियो आहे। हुननि वधीक चयो त 2 ॾींहं अॻु हाज़िरीअ खां वापसि मोटंदड़ मलक बिरादरीअ जे ॿिनि नौजवाननि बाबू मलिक ऐं जावेद मलिक खे गोलियूं हणी बेगुनाह क़त्ल कयो वियो, जंहिंजो पुलिस हिन वक़्त ताईं केस दाख़िल बि न कयो आहे। ऐं हुननि IG सिंध DIG लाड़काणो खां घुर कई त कश्मीर ज़िले में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठी मलक बिरादरीअ जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।